इन जो हल अल्लाह जो सुनो कुरान करीम अचो तो कुरान करीम खां पुछूं तो वाकई ये जेके असांखे परेशानियूं हन ये जेके मुश्किलातूं हन इहे इन करे ही अचन थियूं जो असां अल्लाह जे जिक्र के छॾे ॾिनो आहे। इजाज़त ॾियो त मां कुरान पढ़ां। अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका। मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात ऐलान फरमायो जेको भी मां अल्लाह जे जिक्र का मुंह मोड़ी दुआ मां बेनियाज रब फ़इन्न लहू मईशतन दंका। इन मईशत मां मुरादा मां अल्लाह जी ज़ात उन जे ला कुशादगी जे बावजूद एतरी सोढ़ाई पैदा कंदो हां। उन वट दौलत भी हूंदी आ सुकून जे ला तड़पंदो आ उन वट पैसा हूंदा हन मगर उनके सुकून को न हूंदो आ। कंहिंखे पैसन ला कंहिंखे रब सिकाईंदो आ उन जी मईशत तंग करे छॾींदो आ उन जी दिल एडी तंग थी वेंदी आ। बच्चन जे हूंदे सुकून नाहे बंगले जे हूंदे सुकून नाहे दौलत जे हूंदे सुकून नाहे कारोबार जे हूंदे सुकून नाहे। पो मुझो करीम रब जंहिंखे सुकून ॾियण जेके करीम रब पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत मां सुकून ॾियण फरमाईंदो आ उनखे मुझो अल्लाह पंहिंजे ज़िक्र जे तरफ़ उन जे दिल खे मोड़ींदो आ। जो त अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। दवा तो मौजूद आ मर्ज जी दवा मौजूद आ उहा बि ला रैब में मौजूद आ जंहिंमें शक जी गुंजाइश काने का। खाइण ते दिल नथी चवई त पंहिंजे नसीब खे चओ उन में न की हकीम जो कसूर आ न की दवा जो कसूर आ। अल्लाह त खोले फरमाए मुंहिंजा बान्हा अगर तू चाहीं तो त हिन दिल खे सुकून मिले त हो सुकून दौलत सां कोन मिलंदो। अगर तू चाहीं तो त ये मुंहिंजी दिल इत्मीनान कल्ब हुजे मुझे दिल में सुकून हुजे मुझे जिस्म में खुशी हुजे या ज्यादा औलाद सा कान थींदी या ज्यादा माल दौलत सा कान थींदी। हाँ अगर तू चाहीं तो मुझे दिल में सुकून हुजे अगर तू चाहीं तो मुझी निंद्र सुकून वारी हुजे अगर तू चाहीं तो मुझो ॾींहुं रात खुशी में गुजरे तो देर न कर इन दिल के अल्लाह जे जिक्र जी चासनी चखा इन दिल में अल्लाह जे जिक्र के आबाद कर। जो तो अलमाल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। ऐ मुझा करीम रब अल्लाह ताला दुनिया जे अंदर मुझा दोस्त इंसान के समझाए छॾियो ऐ इंसान हे तुझी दुनिया हे तुझो औलाद हे रुगी दुनिया जी ज़ीनता इनके दिल जे सुकून जो करार न समझ जा। हाँ हाँ अगर तोखे दिल जो सुकून खपे अगर तोखे दिल जो करार खपे त पो इन औलाद ऐं दौलत खे अल्लाह जी नेमत समझी सही नमूने सां इस्तेमाल कजा। इन ई औलाद खे इन ई दौलत खे मां रब तुंहिंजे ला सुकून जो ज़रियो बनाए छॾींदुसि। रुगी हिते न यौम ला यंफ़उ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम व उज़लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन।
ऐ मुसलमान अल्लाह जे कुरान के खोल मुझे सोने करीम रब जे जात बाबरकात फरमायो ऐ मुजबाना इन दुनिया के जे को तो सब कुछ समझो खबरदार थी जा वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। अल्लाह जो कुरान सच्चो आ दिल खोले चो अल्लाह जो कुरान सच्चो आ जी कुरान सच्चो आगे बुध शान मोहम्मद जो कुरान सच्चो आगे बुध शान मोहम्मद जो ही जहान मोहम्मद जो ही जहान मोहम्मद जो जहान मोहम्मद जो कुरान सच्चो आगे बुध शान मोहम्मद जो कुरान सच्चो आगे बुध शान मोहम्मद जो। मुझे सोने करीम रब फरमायो औलाद दिनो में मां रब जी नेमत दौलत दिनी में मां अल्लाह जी नेमत मां अल्लाह जी जात तोखे सुनो घर दिनो मां अल्लाह जी नेमत जमींदारी तोखे दिनम मां अल्लाह जी नेमत सुठी नौकरी मिली मां अल्लाह जी नेमत मुझे करीम रब फरमायो ऐ मुझे बाना दीण वारी मां करीम रब जी जाता जे कदे इन सभिनी शैन के इस्तेमाल करण वक्त इहो ही तसव्वुर कंदे मुझा मौला जेका जमींदारी पियो कया ये जमींदारी जी इज्जत जेका मिली आ इहा तो करीम रब जे ज़ात अता कई आ। जदे औलाद जे विच में वेही उन औलाद दे निहारे खिली खुश थी जमी ओ मुझा करीम रब ए जेको बचड़न जो गुलदस्तो अता कयो आ इहो तो करीम रब जे ज़ात अता कयो आ। अगर नौकरी जे कुर्सी ते वेही करे उन वक्त तसव्वुर करी मुझा मौला ई जेकी कुछ अता कयो आ इहो तो करीम रब पंजे कुदरत सां अता कयो आ। मुझो बेनियाज रब तो फरमाए हो जदे दुनिया जे अंदर हर शय के मां अल्लाह जे रजा जे खातर इस्तेमाल कंदे मां रब थी ऐलान थो कया को ये सभई शयूं तोला दुनिया में त इज्जत जो बाइस बन पियो पर मैदान महशर में भी मां अल्लाह जे दरबार में तुझे ला तोहफो थी पेश थी दूं। तस्वीर जो ॿियो रुख मां अल्लाह तोखे इज्जत दिनी मगर विसरी वई त मूंखे इज्जत रब दिनी आ। गलो खोले चई मां त जाए जम खां का भूखा न मां अल्लाह तोखे बचड़ा दिना शहपरन के वट दई चई त मां हेतरन पुटरन जो पीहा अल्लू वल्लू ते मुजी नजर ही कान थी पवे केरो गाल्हाए न गाल्हाए मुखे वलर पंजा गडहन मां अल्लाह तोखे दौलत दिनी उन दौलत ते दुनिया के समझई त दुनिया कुछ भी काने का ई सब कुछ मुझो आ। मुझे करीम रब फरमायो अगर इन नियत सा मुझे नेमतन जो इस्तेमाल कई त मां रब थी करे ऐलान तो कया यौम ला यंफ़उ मालू वला बनून। मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो वो इहा दौलत तोखे आखिरत में कम का नहीं दी इहो औलाद तोखे आखिरत में कम को नहीं दो। मुझे बेनियाज रब फरमायो इन जे करे जो दौलत जे इस्तेमाल में मां अल्लाह जे ज़ात जो खौफ न रखे दौलत के दिसी करे मां खुदा के विसारे छे इन दौलत के गड करण वक्त हलाल हराम जो सधो न कये इन दौलत जे इस्तेमाल में मां अल्लाह जे राह में खर्च न कये यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम
व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लि अनफुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। रब जो कुरान खोल मुसलमान, अल्लाह जो कुरान खोल मुसलमान, मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो। सुभान अल्लाह। अगर दुनिया जे अंदर मां अल्लाह जे नेमतुन के इस्तेमाल कंदे मां खुदा जो खौफ रखी, दुनिया में जिंदगी जो तरीको सेखारण केर आयो? जवाब दियो। जिंदगी गुजारण तो असा के कह सेखारी आ? चो मदीने जे साईं जवाब दे कह सेखारी आ? वडन जी इज्जत करण कह सेखारी? गरीबन जो हक हक उन के ॾियण कह सेखारियो? गरीबन ते रहम करण कह सेखारियो? कारोबार करण कह सेखारियो? शादियूं करण कह सेखारियो? वो हिकड़ो अमल बुधा जेको मुझे करीम मुस्तफा न सेखारियो। इबादत खां वठी कारोबार ताईं, मिटन माइटन खां वठी दोस्तन यारन ताईं, इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो अल्लाह मुके उस्ताद बनाए मोकलियो आ। अल्लाह एड़ो उस्ताद बनाए मोकलियो जो मुंहिंजा दोस्त अजीज 23 सालन जे जमार में, घणन सालन जे जमार में, 23 सालन जे अंदर 40 सालन में ऐलान नुबुवत इमामुल अंबिया फरमायो। 63 वरन जे उम्र में मुझे करीम मुस्तफा पंहिंजे करीम रब जो हुक्म कबूल कयो। 23 सालन जे अंदर हज़ारन सालन जो जेको गंद हुयो मुझे मुस्तफा इए धोई ॾेखारियो जो अज उनके 1400 साल गुजरी चुका आहिनि, मगर अज भी उन मुझे करीम मुस्तफा जो हिकु हिकु हरफ इए गंद के धोई रहियो आ जे दुनिया जी आला में आला शे धोई रही है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तकीर, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए आले सुन्नत। तफसील असां हाणे खोलिया, काफ़ी आयतूं पढ़ी वियुसि, तर्जुमो कंटिन्यू कंदो हला। ईअं न त सुभाणे जो आयतूं त क़ुरान जो गंज पढ़ी पर तर्जुमो अलाए काॾे वियो। अल्लाह ताला फरमायो यौम ला यंफउ मालु वला बनून। कयामत जे दिहाड़े औलाद तव्हां जे कम न ईंदो, तव्हां जी दौलत तव्हां खे नफ़ो न ॾींदी। अॻियां क़ुरान थो चवे इल्ला, इन इल्ला खे याद कजो। अञा सौली सिंधी करे समझाया। ॻोठ मोहम्मद ईसा भट्टीअ में मुंहिंजा दोस्त ओरे परे खां अल्लाह जो क़ुरान, मुंहिंजे मदीने जे महबूब जो शान ॿुधण वारो अल्लाह ताला जा बानड़ो न इल्ला जेके समझो ला इलाहा। जवाब दियो ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा जी माना चाहे जरा गौर कयो। ला इलाहा कोई मबूद ना है, कोई इबादत जे लायक ना है, इल्ला हा आहे। ला इलाहा कोई मबूद ना है।